इन वक्त मौजूद आहियूं सराड़ी भरिसां यूसी हबीबुल्ला कीरो में जेको रोड आहे मेन जेको चौधरी सां मिलाए थो जेको आहे मुख़्तलिफ़ ॻोठनि खे पाण सां ॻंढे थो जेको कमु तरक़ियाती कमु आहे रोलड़े जो शिकार आहे केतिरनि सालनि खां जेको ठेकेदार आहे उहो जेको फरार थी वियो आहे हिन वक़्तु जेको आहे उन रोड जे मथां काफ़ी ॻोठ आहिनि जंहिंजो उन रोड जे मथां आहिनि ऐं उन्हनि जेका काफ़ी जेका आबादी आहे शॉर्टकट मेन रोड आहे जंहिंजो तरक़ियाती कमु अञा जेको आहे वरी ॿीहर शुरू न थी सघियो आहे जॾहिं त अचो त हिते ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन ते वधीक छा चवणु आहे। हीअ रोड ठही मिले यूसी हबीबुल्ला कीरे जे हद जो रोड आहे। ठेकेदार 2-2.5 साल थिया आहिनि आयो आहे रेट उते पथर विछाए वियो हलियो वरी ज़ाहिर न थियो वरी उन लाइ असां कुझु पुकारियो वरी आयो वरी अची पथर विछाई करे उन ते जेको आहे सन्नो डामर करे बजरी हणी वरी वियो आहे वरी ज़ाहिर हेॾाए रोड लाइ असांखे वॾी मजबूरी आहे वॾी तकलीफ़ आहे। रोड खे 3 साल खनि थिया आहिनि पथर विछाई थी वई इन खां पोइ ठेकेदार भॼी वियो हिकिड़ो हलकड़ो डांबरड़ो करे 3 महीना थिया आहिनि गुम थी विया आहिनि। हींअर कारपेट जी ज़रूरत आहे पथर सॼो निकिरी वियो आहे रोड सॼो उखड़ी वियो आहे। हिते इलाही टाइम थियो आहे रोड कोन थो ठहे असां मज़ूरी लाइ तंग कयूं तमामु घणा हिते हिन रोड खे ठहे वॾो टाइम थियो आहे अञा ठाहिनि कोन था। रोड 14 की शराबपुर वञे थो हिन खे घटि मां घटि 20-25 ॻोठ लॻनि था ॻोठ जाम लॻनि था हिन खे रोड ठाहियो कोन थो वञे। रोड जो जेको डामर खां पोइ पथर ई निकिरी विया आहिनि। असांजी इहा गुज़ारिश आहे त हिन रोड खे कारपेट कयो वञे ऐं रोड खे ठाहियो वञे असांखे अचण वञण में ॾाढी तकलीफ़ थी थिए। कैमरामैन टीम सां गॾु रियाज़त दारे सिंध टीवी न्यूज़ सराड़ी।